नाज़रीन, वर्ल्ड कप जे मैच में ॾखण अफ्रीका श्रीलंका खे 102 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। दहली में खेॾियल मैच में श्रीलंकन टीम जे कप्तान टॉस खटे अॻु में फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो। ॾखण अफ्रीका जी टीम अॻु में बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 5 विकेटुनि जे नुक़सान ते रिकॉर्ड 428 रन्सूं ठाहियूं। प्रोटेज़ तरफ़ां डी कॉक, डोसेन ऐं मार्करम सेंचुरियूं हयूं। एडन मार्करम 3 छकनि ऐं 14 चौकनि जे मदद सां वर्ल्ड कप जी तेज़ तरीन सेंचुरी ठाहिण जो रिकॉर्ड पंहिंजे नाले कयो। डी कॉक 100, डोसेन 108, मार्करम 106, क्लासिन 32 ऐं मिलर 39 रन्सूं ठाहियूं। श्रीलंका तरफ़ां मधोशना 2, रजीथा पेथराना ऐं वेगालागी 1-1 विकेट हासिल कई। ॾखण अफ्रीका तरफ़ां मिलियल 429 रन्स जे हदफ़ जे जवाब में श्रीलंकन टीम 44 ॾाही 5 ओवरनि में 326 रन्सूं ठाहे ऑल आउट थी वई। आइलैंडर तरफ़ां इसलांका 79, कशाल मेडिसन 76 ऐं शनाका 78 रन्सूं ठाहे निमाया रहिया। एडमिन मार्करम खे मैच जो बहितरीन रांदीगर क़रार ॾिनो वियो।